अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल और आज हम मौजूद हैं न्यू जतोई सिटी में अपने होम टाउन में और हम आज आए हैं यहाँ के जो है मशहूर समोसे हैं नज़ीर भाई के। तो उनकी दुकान पे आज हम आए हैं, तो उनके समोसे चेक करेंगे। मेरे साथ मेरा दोस्त ममन भी साथ है और हम आए हैं समोसे खाने। तो अब हमारे समोसे जो है हमारे पास आ चुके हैं और मेरा दोस्त जो है दोस्तमंद वो भी ट्राई कर रहा है समोसे, क्योंकि इसकी आज फरमाइश थी कि मुझे आज आप समोसे खिलाएं। तो अब अल्हम्दुलिल्लाह हम आ चुके हैं, हमारे समोसे भी हमारे सामने ही हैं। अब इनको टेस्ट करते हैं कि इनकी टेस्ट कैसी है आजकल, क्योंकि यहाँ के ये बहुत ही मशहूर समोसे हैं। अल्हम्दुलिल्लाह टेस्ट वही है अल्हम्दुलिल्लाह। तो अब इनको जो है देखते हैं आगे भी कि क्या है। अच्छा, इनके पास पकोड़े, सैंडविच और इसके अलावा पकोड़े मतलब और मिठाई वगैरह भी थोड़ी मिल जाती है। तो ये मेरा जो दोस्त है नज़ीर भाई, जिनके हम समोसे खाने आए हैं, वो भी हमारे साथ गप्पे लगा रहा है और हाल चाल अपना बता रहा है कि अल्हम्दुलिल्लाह अच्छे तरीके से रोज़ी हमारी हो रही है। इनकी पहले दुकान छोटी हुआ करती थी, जो है ना, शहर के दूसरी तरफ। तो अभी उन्होंने शिफ्ट करके सेंट्रल सिटी में ले आए हैं। तो अल्हम्दुलिल्लाह इनका कारोबार यहाँ पे अच्छे तरीके से चल रहा है। तो इसमें दोस्त ममन भी बहुत इंजॉय कर रहा है और उनका भी कहना था कि क्वालिटी बेहतर है अभी भी। तो जेको आहे बहितरीनु भाऊ जी क्वालिटी सुठी आहे तमामु। रिसेंटली असां उस्ताद जी पार्टी कईसीं, हुन में मां भाऊ आई समोसा प्रिफर कया हुआ। अञा भागे चवंदा हिन की थोरी क्वालिटी बरक़रार रखे, छाकाणि त इहे असां वटि समोसनि जो इन्हनि शयुनि जो जेको आहे रुझान तमामु वधी वियो आहे। ऐं जेके मायूं आहिनि उहे तक़रीबन रोज़ इहा फरमाइश कनि थियूं। पोइ नतीजतन माना असांखे जेको आहे ॿिनि टिनि दुकान खे आज़माइणो थो पए थो। इन करे हीअ जेको दुकानु आहे भाऊ नज़ीर जो, इहो तमामु माना लेडीज़ जे हिसाब सां खटाण जेकी आहे न तमामु घणी खटी आहे ऐं उहा संगत तमामु घणी वणंदी। लेडीज़ प्रिफर इन खे थी करे भाउ नज़ीर पकोड़े खटाण खटी आहे साईं जे पकोड़े समोसनि खे। हाणे ॻाल्हि इहा आहे त साईं लॻे थो त सटियल आहे, हालांकि साईं जी मां हितां जी त कर तरजी कान्हे, पर मां सम्झां थो त हुन ज़रूरु ट्राई कया न समोसा। शौक़ीन आहे। हा यार, संगत दिलि चवे थी थोरो भाउ नज़ीर सां कचहरी कयूं, भाउ नज़ीर खे घुरायूं था, पाण सां गॾु विहारियूं था। संगत भाउ नज़ीर असां सां गॾु हींअर अची वियो आहे, बिज़ी लॻो पियो, ज़बरदस्ती टाइम वरितो अथऊंसि। नज़ीर साईं सभ खां पहिरियों तव्हांजी तबियत कीअं हाणे अॼुकल्ह? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मदीने साईं जा करम। मज़े में हो? भला हू दुकानु होॾां ख़तमु करे हाणे हेॾे माना हिजरत करे आया हो, पोइ हिते धंधे जो छा रुझान आहे ऐं माना फ़र्क़ु आहे या न आहे? फ़र्क़ु बिल्कुलु आहे। हिन हिसाब सां त होॾे माना माण्हू ईंदा हुआ त कोन मां माना दुकानु थोरो हूंदो हो। हा, इन करे असां हेॾे शहर वारनि जी ख़्वाहिश थोरो अॻिते निकिरो, माण्हू खे ख़बर ख़बर पए। सही। इन हिसाब सां असां निकिरी आयासीं हेॾे होॾे। अच्छा अच्छा, माना हाणे फ़र्क़ु आहे माना शुक्र अल्हम्दुलिल्लाह, धंधे में माना रोज़ी में फ़र्क़ु आहे। पर मौसम जे हिसाब सां सियारे में रोज़ी बहितर आहे या ऊन्हारे में? ऊन्हारे में ऊन्हारे में कमु घणो आहे, उहो छाजे करे? छाजे करे सियारे में उहो माण्हू हिकिड़ो थो अचे सॼे ॾींहं में, ऊन्हारे में ॾींहं में 5 दफ़ा उहो साॻियो माण्हू थो अचे। माना गर्मी ऐं ॾींहं वॾे हुजनि खपनि। ॾींहं वॾे सही सही। संगत कचहरी नज़ीर भाॼी ॾिठी तव्हां ॿुधी। हाणे ॻाल्हि इहा आहे त जिन बि नज़ीर जा समोसा ट्राई न आहिनि कया, ज़रूरु न वञो त हिन में ट्राई करे। हिन जा समोसा ॾाढा मशहूरु आहिनि, ॾाढा सुठा आहिनि। ऐं हिकिड़ी हिन जिदत आंदी माना असांजे जतोई शहर में समोसनि जे हवाले सां अहिड़ी टेस्ट पहिरियां बि काफ़ी सारा दुकान हुया, पर हिन जेका नवाण आंदी न समोसनि जे हवाले सां, टेस्ट जे हवाले सां, त उहा माना बहितरीनु। ऐं हाणे वरी बर्फ़ी ऐं मिठाईअ जूं कुझु शयूं बि टेस्ट कराए त असां उहा बि टेस्ट कयूं था। पहिरियां समोसनि मां जान छॾायूं त पोइ वरी उहा बि टेस्ट कयूं था, उहा बि तव्हांखे ॾेखारींदा सघंदे। तो व्यूअर्स, ये आपने हमारी कचहरी सुनी, अब हमने बर्फ़ी मंगाई है और हमारी जो बातें थी वो सिंधी में थी। उम्मीद करता हूँ आप समझ रहे होंगे, क्योंकि हमारी लोकल जो ज़ुबान है वो सिंधी है। तो अब हमने बर्फ़ी मंगाई है, ये मीठी होती है अल्हम्दुलिल्लाह, दूध की बनी होती है। तो अब हमने वो भी टेस्ट की समोसों के बाद, तो इसका भी क्वालिटी बेहतरीन थी। ये तकरीबन 1100 रुपये में जो है 1 किलो बेचते हैं। तो उम्मीद करता हूँ वीडियो आपको
पसंद आई होगी। और आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो हमारे चैनल को सब्सक्राइब भी कर दें और बेल आइकन को भी दबा दें। इंशाल्लाह फिर मुलाकात होगी किसी अगली वीडियो में। तब तक के लिए अपने दोस्त को दीजिए इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। चंदर मरिए जो क्या कर रहा है। हाँ